मुसलमान है असां ईसाई आहियूं। यहूदी ईंदो चवंदो असां यहूदी आहियूं, तव्हां मुसलमान आहियो। तव्हांखे काफ़िर जिन कोठियो आहे उन्हनि मंझूं आहे। गुलाम अहमद कादियानी सोचे त जेको मूंखे न मञींदो हो काफ़िर आहे। सारे दुनिया में चवनि था असां मुस्लिम अक़लियत आहियूं, मुस्लमान थोरा ई वारा, गुलाम अहमद कादियानी खे मञण वारा थोरा आहिनि। हा, ऐं बाक़ी ॿिया मुस्लमान सारे दुनिया जा जेके गुलाम अहमद कादियानी खे न मञनि सभु काफ़िर। तंहिंजी माना पाकिस्तान खे जाल हक़ पूरो काफ़िर थो सम्झे, तॾहिं चए थो त सूद बूद खाइनि, जीअं हिंदुस्तान में सूद जाइज़ आहे काफ़िरनि में, तीअं हेॾे छो त हिंदू हिंदुस्तान जा बि गुलाम अहमद कादियानी खे नथा मञनि, तंहिं करे उहे बि थिया काफ़िर। ऐं पाकिस्तान जा मुस्लमान गुलाम अहमद कादियानी खे न बि नथा करे मञनि, तंहिं करे इहे बि काफ़िर। जीअं होॾे सूद जाइज़ तीअं हिते बि सूद जाइज़। इहो पेर पूरो आहे की न सफ़ा पेर जो खणबो आहे त हली सॻ सूधो पकड़बो आहे हमराह खे। ऐं सॻ हिनजो इहो आहे त हिनखे हिकु दफ़ो न पर 1000 दफ़ा चओ त गुलाम अहमद कादियानी जे लाइ चओ त इहो कूड़ो आहे, इहो दजाल आहे। जो नबी साईं फरमाया त सयाती में बादी सलासुन कज़ाबुन दजालुन कुल हुजत नबुवत अला इन्नहु ला नबी बादी, मूंखां बाद 30 कूड़ा दजाल ईंदा। हर हिकिड़ो चवंदो मां नबी, ख़बर आहे जो मूंखां बाद कोई नबी न आहे। हिन अॼु ताईं हुनखे दजाल कज़ाब कोन चयो आहे। हा हा, हीअ अखर चवे थो त इन्हनि कादियानियुनि जे लाइ तव्हां जहिड़ा बि अखर चओ काफ़िर त छा, पर जहिड़ा बि अखर चओ मां चवां, जहिड़ा बि अखर मां चौराए त मां चवां ऐं तव्हांखे लिखी बि ॾियां, पर कभी मौलवी न मञींदा। सम्झे थो न त मुंहिंजे चोर खे इहो ई पकड़ींदा, रांदी पकड़ींदो आहे चोर खे, तव्हां सभई पकड़ींदव। रांदी पकड़ींदो आहे चोर खे। जेको तेरा भेटू न करे त तेरा भेटू में 10 माण्हू अची बीहनि, पेर ॾींदा वञनि, ॾींदा वञनि, मां न थो बाबा तो छो कई सोचे थो त पर मौलवी मूंखे न मञींदा, छो त रांदी आहिनि न। सम्झनि था त काफ़िर जो रंग कीअं थींदो आहे, मोमिन जो पेर कीअं हूंदो आहे। एॾी वॾी ॻाल्हि आहे। हाणे ॿुधो, वेठा हुजूं कचहरी में, हिन जो बयान अची वियो सही, अमन अख़बार में ॿियनि में बयान अची वियो त तव्हां काफ़िर तो क्या, मैं इनसे भी कुछ ज्यादा बुरा हो तो मैं कहने को तैयार न। इहा अची वई, माण्हुनि चएसि वाह वाह मां अख़बार खणी आया, चएसि हिन सफ़ाई करे छॾी। हिकु ॿ असांजा पढ़ियल माण्हू बि हुया, उन्हनि बि चयोसीं हाणे भला छा कंदासीं, हाणे त सफ़ाई करे छॾी। मां चयो बाबा हिकिड़ो माण्हू आहे घर में वठी कावड़ियो आहे, ॾाढो कावड़ियो आहे, जो ज़ाल हुनखे रंजायो आहे, ज़ाल हुन सां कयो आहे झेड़ो, ॾाढो परेशान थियो आहे। ॿियो थो चए भला अहिड़ी तलाक, हिन रन खे तलाक ॾे, भला अहिड़ी तोखे भला तादी कई अथई। हे सोचे तलाक त छा, पर ॿिया जहिड़ा पिछड़ा अखर चओ त उहे बि मां चवां, तलाक बि जहिड़ा। मां उन्हनि खां पुछियो, हमरा पंहिंजनि खां ॾियां तलाक त छा, पर ॿिया जहिड़ा पिछड़ा अखर चओ त बि मां हिन रन खे चवंदुसि, मां चयो तलाक आई की न बोली आहे न, सम्झे तलाक न आहे। मां चयो ईअं थो चई त कादियानी या गुलाम अहमद कादियानी खे काफ़िर त छा, पर जेकी बि चओ त मां उहो चवंदोसांसि। मां चयो काफ़िर चई को जेकी चओ त पोइ चवंदासीं, न त हाली काफ़िर त कोन चई, हाली तलाक आई। मां चयो उन ज़ाल खे चयो न तलाक न आई, मां चयो हिन बि काफ़िर कोन कोठो। मुफ्ती साहिब जन चयो त मिर्ज़ाई हुकूमत खे लानत करियो, मिर्ज़ाई नवाज़ न चओसि, उहो 3 प्रकार भरे रखियो अञा ताईं, तंहिं करे इहो नारो ग़लति। मिर्ज़ाई हुकूमत खे लानत, हिन वक़्त में असां असांजो पाकिस्तान अहिड़े हिकिड़े शिकंजे में फाथल आहे, अहिड़े शिकंजे में फाथल आहे। इन शिकंजे मां फासण जे लाइ 2 कम करणा आहिनि, 2 कम। पहिरियों ऐं ॿियो, पहिरियों उहो कमु करणो आहे जेको साहब अकराम कयो, ॿियो कमु बि हुनजे अठ क़दम ते। सो ॿुधो, हज़रत अबू उबैदा बिन जर्राह सब चो रज़ी अल्लाह, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अमीन हाज़िल उम्मत अबू उबैदा, हिन उम्मत जो अमीन है अबू उबैदा। सारी उम्मत में क़यामत ते जेका थींदी तंहिंजो अमीन, तंहिंजो सिद्दीक अबू बकर रज़ी अल्लाह ताला, तंहिंजो फारूक उमर फारूक, तंहिंजो हयादार हज़रत उस्मान, तंहिंजो बहादुर हज़रत अली, तंहिंजा सरदार जवाननि जा इमाम हसन हुसैन, कुराड़नि पोढ़नि जा जेके पोढ़ा हिते मरनि उन्हनि जा सरदार अबू बकर उमर फारूक, जेके जवान मरनि था हिते जवानीअ में 3 जो सरदार इमाम हसन हुसैन। उते त सभई जवान थींदा, ॻाल्हि आहे हितां जी, हिते जवान मरे पोइ उते त हुन जवान हूंदो न, हिते जवानी में मरे माना ज़िंदगी जो पासो कुझु छॾे वञे, हज़रत इमाम हसन हुसैन जी कचहरी में, पर हिते पंहिंजी उमिरि खाई पोढ़ो थी मरे उते त जवान थींदो, पर अबू बकर सिद्दीक़ उमर फारूक न कंदो। इहा माना आहे, इहा माना सम्झी छॾियो।
बहरहाल ईअं लक़ब मिलनि हिन उम्मत जो अमीन अबू उबैद बिन जराह तो सिपा सालार लश्कर जो सईदना उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु जे ख़िलाफ़ जो दौर आहे काफ़िरनि जे हिकिड़े किले ते चौधारी घेरो काफ़िर जे अंदरि हे ॿाहिरि मुस्लमान चौधारी पड़ाव विझी वेही रहिया हथियार संभाले जेको मथां अचे धणनि तीर उहे बि किले पिया हणनि दाल दाल ॿेट जेके तरीक़ा आया उन नमूने जा हिफ़ाज़त संभाल पई हले हलंदे हलंदे 21 ॾींहं गुज़री विया साईं 21 ॾींहं हिकिड़ो घेरो इहो तमामु ॾुखियो हो उन वक़्त में एतिरो न थींदो आहे घेरो हेॾे सामान बि खपे ऐं साईं हथियार बि खपे उहो बि खुटंदो पियो वञे अबू उबैद अची परेशान थियो हाणे छा करियां हिकदमि माण्हू मोकिले तकिड़ो मदीना मुनव्वर वञो शाम जे इलाइक़े खां मदीना मुनव्वर 200 मैल पंधु इहो साईं भॼ भॼा घोड़नि ते वञी उमर फारूक जे ख़िदमत में पहुता से अबू उबैद तव्हांखे सलाम तो अर्ज़ु करे चए थो फतह नथी थिए तो घुरो एतिरा ॾींहं लॻी विया आहिनि पापा जो टाइम काफ़िरनि जी चौधारी कब्ज़ो कई वेठा आहिनि पर काफ़िरनि खे मुठ में नथा आणे सघनि हो पंहिंजे किले में बंदि अंदरि वॾो किलो मज़बूत दरवाज़ो पंहिंजो थुल्हो सख़्तु उमर फारूक चयो त तव्हां जाचियो हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत में का कमी थी अथव फतह ते छो मां जुदा ॻाल्हि थो ॿुधायां आई अल्लाह ताला फरमाए थो कान हक़न अलैना नसरुल मोमिनीन हिन क़ुर में आहे जेके कलमो था पढ़नि सभु चयो ला इलाहा इहो मोमिन आहे बसि इहो मोमिन अल्लाह तो फरमाए त मां तव्हां मोमिननि जी मां ते मदद करणु हक़ आहे पोइ इन्हनि जी मदद छो न पई कई तव्हां जहिड़ो कलमो न हुयो उन्हनि जो हुयो न हो त पाण साहबनि जी जमात ऊचा माण्हू आहे अल्लाह तो फरमाए त मोमिन जी मदद मां ते हक़ आहे ख़ुदा हक़ आहे छो न पियो करे ईमान जॾहिं आंदई ख़ुदा जी मदद लटकी एतिरो मथे थी बीहंदी आहे जंहिंमें पोइ थोरो माण्हू ॾिघो थी ठीकु आहे न या अहिड़ी का शइ रखे जंहिं ते चढ़ी उन खे विझे शइ जे मथां लड़की चयो न पहुचजे त लाहिजे न बाबा अल्लाह ताला ईमान जे मथां नुसरत असांजे सिरनि ते लटकाई आहे हथु ॾिघो कयूं था त नथी पहुचे हथु नथो पहुचे ईअं थी पियो हिननि जे मथां बि नुसरत लटके पियो पर हथु न पियो पहुचे हज़रत उमर फारूक इन राज़ खे ॼाणे पियो चई बाबा नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत जी ताईद करियो इन ॾाकण सां चढ़ी पोइ नुसरत खे लाहे वठो ॾिसो का कमी त कान्हे कसूर कोन्हे वरी हिकदमि पैगाम आयो मोटियायो राति जो अची पहुतो अबू उबैद रज़ियल्लाहु ताला अन्हु मिलियो चई सईदना उमर फारूक सलाम न चई सुन्नत खे जाचो ज़रूर का कमी आहे लश्कर में हैरान थियो राति जो राति में हिकदमि जेका उमराल जुंद हुया लश्कर जेके अमीर हुआ कंहिंखे 100 कंहिंखे 500 कंहिंखे 200 कंहिंखे 150 कंहिंखे 50 ईअं हर हिकु 50 अमीर हूंदा आहिनि लश्करनि जा उन अमीरनि खे घुराई कि बाबा ख़लीफ़े साहब ख़लीफ़तुल मोमिनीन ख़लीफ़तुल मुस्लिमीन अमीरुल मोमिनीन जो पैगाम आयो आहे त सुन्नत संभालियो त सुन्नत असां में का कम आहे गौर करे ॾिसो कहिड़ा माण्हू आहे जो सुन्नत खे ॻोल्हिनि था त मतां का खुटल हुजे माना एॾा पूरा हा फुल जो तर्क थियल सुन्नत खे ईअं पिया ॻोल्हिनि जीअं सुई किरी पवंदी आहे त पोइ ॻोल्हिबी आहे बाक़ी ॿिया पैसा त ॿी मिल्कियत सभु आहे छा किरियो आहे पर सुई किरी पई आहे पोइ ॻोल्हियूं था पोइ साईं वेही हुन मिटीअ में ॻोल्हे बाक़ी ॿियो त ध्यानु नथो अचे ॿियो कुझु ध्यानु न थियो आहे हुननि जो ॿियो कुझु ध्यानु नथो पर हिकिड़ी ॻाल्हि सुठी आहे इन जे करे नुसरत ते हथु नथो पहुचे दुर्गा नथा थी सघनि ॻोल्हींदे ॻोल्हींदे हिकिड़ी सुनत लॻी अमीर मोटिया अचे साईं असांजे संगत में के काथे अहिड़ा संगती आहिनि जो ॾंदणो वक़्त ते नथा ॾियनि नमाज़ूं बि पढ़नि था वुज़ू सां कपिड़ा पाक जमात नमाज़ूं ज़िक्र सलातूं तस्बीहूं सभु कुझु आहे पर वुज़ू में ॾंदणो कॾहिं कॾहिं घुसी चई बसि इहो दादा सुबुह सां उथो ॾंदणो ज़रूरु हुजे को बि अहिड़ो माण्हू न हुजे जो ॾंदण खां ख़ाली हुजे जीअं जो सुबुह सां सवेर उथंदा हुआ हर कंहिंखे ॾंदण हया ॾंदण बीठा हणनि या वॼ वॼा ॾंदण जी गुरड़ियूं ॾंदण काफ़िर रोज़ लियो पाए ॾिसो अॼु मुस्लमान छा था कनि अॼु ॾिसनि त सभु मुस्लमान वॼ वॼा ॾंदण खे चयो भली अॼु मुस्लमान अलाए कहिड़ा तेज़ थी विया आहिनि सख़्तु काविड़ जी ॾंद सां तिखा कनि हे न छॾींदा हे न छॾींदा विया पंहिंजनि वॾे रंडे ॾोड़ंदा अंदरि चई अॼु मुस्लमाननि जो होश असांखे ॿी तरह थो नज़र अचे बिगड़ियल ख़्यालु आहे चई छा आहे ॾंद सां तिखा कनि चई पोइ त सही हे हाणे इहो इहा कंदा आहिनि इबादत हिन नमाज़ पढ़ी पोइ अलाए कहिड़ो असांजी सिर गुम कंदा अलाए कहिड़ो हमिलो कंदा चई बाबा तकड़ करियो हिन खे पैगाम ॾियो हथ मथे खणी बीहो त असांखे अमन ॾियो पोइ दर खोलियो पोइ जेकी चवनि त असां ढल ॾियूं बहरहाल जान बख़्शी थिए आख़िर साईं
हेॾो हिननि बि निमाज़ पूरी कई, होॾो हमरा बि लही आया, हथ मथे कयूं, चईसीं सुलह जो सुलह पता थी वई। हाणे मां तव्हां खां पुछां थो त इन कादियाननि ते फतह करणु असांखे सवली की न ॾुखी? सवली आहे, पर कीअं थिए? हाणे तजवीज़ या तव्हां ॿुधायो, मां ॿुधायां साईं। सभु निमाज़ी हुआ त बि फतह न पई थिए। असां सभई निमाज़ी आहियूं, सभई ज़िक्र वारा हुआ, फतह नथी थिए। सभई हलाल खाईंदड़ हुआ, सभई मुजाहिद हुआ, हा न। सभिनी जा कपिड़ा बि पाक हुआ, असांजा हूंदा सभिनी जा कपिड़ा पाक। सभई सुन्नत ते हुआ ऐं सभई परहेज़गार हुया, असां में आहे। सभई वुज़ू बि कंदा हुआ, निमाज़ूं बि पढ़ंदा हुआ, ॾंदड़ बि हणंदा हुआ, तॾहिं थियनि। जे ॾंदड़ रुॻो झलियूं त फतह न पई थिए। हाणे ॿुधायो असां फतह करे सघूं था? पोइ भली असां मरूं, भली काफ़िर असां हुकुम त कनि ज़लील। बाबा असां कोन चाढ़ियो आहे साईं, ज़िद न कर, पर ॻाल्हि ॿुध, इहा ॻाल्हि ॿुध, महिरबानी करे ज़िद न कर। न तुंहिंजो चवणु जाइज़ आहे, इहो सुवाल आहे बराबरि, पर ॿुध जांइ चङी तरह। हाणे जवाब जे न ॿुधे त पोइ तूं मुफ़्ती आहे, बसि असां बस्ती। ऐं जेकॾहिं जवाब ॿुधे त पोइ लॻे दिलि सां त पोइ वाह न, त तुंहिंजी मर्ज़ी। सम्झो साईं? हिन जा ॿ जवाब आहिनि, माना ॿ जवाब। हाणे हिकिड़ो जवाब हीउ त मौलवियुनि ग़लती कई, इहो अधे जो मतिलबु आहे। पोइ मौलवियुनि ग़लती कई, हाणे मौलवियुनि खे कढो ॿाहिरि, तव्हां त कमु करियो न। जॾहिं हिकिड़ा हमराह तव्हांखे कमु न ॾींदा आहिनि काथे जाइ ठाराइण में, कंहिं मामले में, ज़मीन में, हिकिड़ो भाउ जेकॾहिं कमु न कंदो आहे, फलाणो असां सां नथो बढ़ाए, अगरि नथो बढ़ाए, मां त ज़मीन ठारायां, पोइ ज़मीन ठाराए आबाद कबी आहे। तव्हां भला पोइ मौलवियुनि खे सॼो तव्हां कमु कयो। हिकिड़ो जवाबु आहे इहो। ॿियो जवाबु इहो, तॾहिं जॾहिं मां इहा ॻाल्हि मञां त हा मौलवी न आंदुसि, पर ॿियो जवाबु इहो त मौलवी न आंदुसि। ॻाल्हि ॿुधो, हिकिड़ो मां तव्हांखे मसइलो त सिर्फ़ु ॿुधायां, जेको असांखे तमामु साबिती सां मिलियल आहे, पोइ उनखे मञो या न मञो। हिकिड़ो छोकिरो आहे, बलोच क़ौम जो आहे, छरी मीरवाह जे पासे जो आहे। उहो छोकिरो PI में कंदो आहे मुलाज़मत। PI जी माना हवाई जहाज़नि हलाइण वारा जेके नौकर आहिनि। पोइ साईं उहो कराची में रहंदो आहे, ॻोठ बि करे ईंदो आहे नौजवान। पोइ जहाज़नि ते वेंदा आहिनि, पोइ के ड्राइवर हूंदा आहिनि, के ड्राइवरनि जा मददगार हूंदा आहिनि। साईं हा, सो मग़रबी जर्मनी में वञी लथो जहाज़ हिननि जो, पाकिस्तान खां PI जो जहाज़ मग़रबी जर्मनी में। पोइ साहिबु उते जो लथो त अॾे ते त पोइ इहे माण्हू मुलाज़िम कया अथनि, घुमंदा। हिकिड़े माण्हू हिन सां पंजाब की ॻाल्हाइण शुरू कई। ॾिठईं त पाकिस्तान खां जहाज़ आयो आहे, ऐं हिकिड़ो गोरो शकिल जो मज़बूत दिघो ॼण नमूनो पियो नज़र अचे त पंजाब जो छोकिरो आहे। ऐं पाकिस्तान खां माना पंजाब की ॼाणे, हुनखे ॿोली पंजाब की बि ईंदी, उर्दू बि ईंदी, हिन सां पंजाब की शुरू की। त हे आहे बलोच, सिंधी बलोच आहे, पंहिंजी ॿ की बि अथनि, पर इन इलाइक़े में पंजाबी घणा आहिनि। नंढड़ा खां वठी पंजाबी सां ॿारनि सां उथण वेहण ॻाल्हाइण पंजाबी अचे, हिन पंहिंजे बाक़ाइदे पंजाबी लहजे सां ॻाल्हायो। पोइ चाहे भाई तहरीर से वरी वेठा त तहरीर कयूं। हिन चयसि पाकिस्तान में हिकिड़ी दवा मिलंदी आहे, नालो ॿुधाईं हीअ दवा हिते नथी मिले, मूंखे खपे थी पंहिंजे लाइ। चयो यार उॾम दवा वठी अचो, जो हिते हिकु त महांगी आहे, ॿियो मिले कान थी। हाज़िर पोइ जो वरी ॿीहर जहाज़ ते वियो, हुन एड्रेस पंहिंजी उन ॿियो ॿुधायसि, ॾिसो जेकॾहिं मां मोकल ते हुजां त मुंहिंजे घर जी जो पतो हीअ आहे, मग़रबी जर्मनी में। उहे बि हिन मुल्क जो माण्हू पंजाबी हो, पर अचे न पई। बसि ॿीहर जो वियो दवा वठण जाचे त चयूं त मोकल ते आहे। हिन खे 20 कलाक उते मोकल मिली, आराम जी, रिसेस जंहिंखे चवंदा आहिनि मोकल। 20 कलाक जहाज़ वारनि खे उते मोकल ॾींदा आहिनि त रहनि आराम कनि, वरी पोइ जहाज़ चाढ़े वञनि मोटी। 20 कलाक जो मोकल हिनखे मिली त हिन उन एड्रेस ते सवारी करे वञी उते पहुतो उन महले में। हुनजो घर लथई नंबर बंबर ते, हुन सुञातोसि ॾे आवाज़ जी मां दवा तव्हांजे लाइ हा जा, वरी विहारींसि मानी बानी खाराईंसि, कचहरियूं कयूं।
त चईं त ॾे हाल हिकिड़ो। हा, चईं त बाबा तूं उते असांजा जेके मर्कज़ आहिनि उन मर्कज़नि में वेंदो आहे। हे सम्झी वियो सियाणो हो, छो त इन इलाइक़े में वरी कादियानियत जो बि कुझु असरु आहे। चईं साईं मर्कज़ असांजी मुलाज़मत में खाई वई ॻाल्हि, हीअं असांजी नौकिरी में रात्रि जहाज़ में ॾिसो 20 कलाक बि हिते मोकल मिली आहे, असां साईं मर्कज़नि में पंहिंजे मुल्क जे अंदरि किथे पहुचंदासीं? तव्हां ॿुधाए छॾियो त पोइ खणी असां उते चई बाबा को कमु हुजे, का कार हुजे, का ज़रूरत हुजे त उते मर्कज़नि में वेंदो कर, रिपोर्ट कंदो कर, हुन सां मिलंदो कर, तुंहिंजा कम कारियूं थींदा। किथे 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 हिकिड़ो कराची में थी, ऐं ॿियो इस्लामाबाद में आहे, ॿियो रावलपिंडी में आहे, इहे मर्कज़ आहिनि असांजा उते, फलाणा फलाणा दफ़्तर हुन ते वेंदो। इहे ॻाल्हियूं ॿोलियूं थियूं। पोइ हिनखे अचे पई ख़्याल में ॻाल्हि त चई जेको भुट्टो ऑपरेशन थी इन जे मुतालिक़ कुझु मूंखे ॿुधायो। भुट्टो ऑपरेशन जो मतिलबु छा आहे? यानी भुट्टे सां जेका हथ जी कयूं इहा त ॿुधाए त छा आहे? चई त इन ॻाल्हि खे जेको मां ॼाणां थो न, घटि माण्हू ॼाणनि था, एतिरो मां इन राज़ जो वाक़िफ़ आहियां। चीज़ पोइ मूंखे ॿुधायो। चई बाबा इलेक्शन में थी दांधली, हिन दांधलीअ ते क़ौम उथी इलेक्शन तूं सही कराए। भुट्टो साहिब बि दांधली तस्लीम कई, क़ौमी इतिहाद खड़ो थियो, सभई पार्टियूं गॾिजी आयूं। हिन इलेक्शन न पे मोटाई, नेठ आख़िर जाते काथे तहरीक हली पई। पोइ भुट्टे चयो त चङो वेहो त ॻाल्हियूं था कयूं। उहो क़ौमी इतिहाद जे उन्हनि लीडरनि सां भुट्टे साहिब ॻाल्हियूं शुरू कयूं। उहे हुयूं 31 ॻाल्हियूं जेके तय करणियूं। उन्हनि ॻाल्हियुनि में 29 ॻाल्हियूं तय थी वयूं। भुट्टो साहिब दस्तख़त कया, क़ौमी इतिहाद वारनि दस्तख़त कया, तहरीक जे पोयनि ॾींहंनि जी ॻाल्हि अथव यादि। बाक़ी 2 ॻाल्हियूं बचियूं हुयूं, तंहिं ते बि फ़ैसिलो दस्तख़त जो थियणो हो। त असांजे वञी दाह कई त हिते जेकॾहिं सुभाणे री इलेक्शन थी ऐं क़ौमी इतिहाद जा माण्हू चूंडिजी आया त उन्हनि में मुफ्ती साहिब जो ख़ौफ़नाक चेहरो असांखे नज़र थो अचे, जंहिं असांखे भुट्टे साहिब जे हथ ते गैर मुस्लिम अक़लियत 74 में करार ॾियारे सारी दुनिया में असांखे काफ़िर तस्लीम करायो। सुभाणे असांजी अलाए कहिड़ी बुरी हालत कंदा इहे मुस्लमान। तंहिं करे हाणे को ऑपरेशन कयो त असांजी जान छुटे। पोइ अमेरिका वारनि हिन ज़ाल हक़ खे ऑर्डर कयो त तूं भुट्टे खे गिरफ़्तार करे। तॾहिं हिन फ़ौजी बग़ावत करे भुट्टे जे मथां कंट्रोल कयो। ॿियो जवाबु मां इहो ॾिनो, ऐं इहो जवाबु जेकॾहिं मुंहिंजो कमज़ोर ऐं कचो ऐं कूड़ो हुजे हा त मां इहो 1000 दफ़ा हिन तव्हांजे सिंध में जवाबु ॾिनो आहे ऐं पंजाब में जवाबु ॾिनो आहे। मूं ते को क़दम खजे हा, कूड़ जो केस खजे हा, या मुंहिंजे मथां को कलम खजे हा। मां जवाबु ॾिनो की न ॾिनो? मौलनि जो ॾोह आहे। अदा अलाह खे राज़ी करियो, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े खे हलियो, ख़ुदा खे सजदो करियो, झुकी पओ, इस्तक़ामत करियो, पंहिंजी क़ुवत मज़बूत करियो, त पोइ तव्हां बातिल जे मथां कब्ज़ो करे सघंदव। छो त बातिल ऐं हक़ जे मुक़ाबले में ईअं थींदो, गुंह खे गुंह सां धोइबो, कहिड़ो गंद थींदो, मोटर खे गुंह सां धोइबो, पाकाई न थींदी। पर पाक पाणी सफ़ा अहिड़ो जो बिल्कुलु साफ़ हुजे, हिकिड़ो कतरो बि तुंहिंजे मट में खूह में शराब जो पियल न हूंदो, अहिड़े पाणीअ सां तूं गंद खे पाक करे सघंदे। मुस्लमान तव्हां पंहिंजे क़ुलूब खे पाक करियो, अलाह जे ज़िक्र सां, निमाज़ सां, तक़वा सां, तहारत सां, हरामखोरी खां पाण खे बचायो, त पोइ इंशा अल्लाह तव्हांजी फतह।